जय झूलेलाल प्यारा ॿारो, मां डॉक्टर संतोष खत्री, साहिब प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग, विद्यावर्धनी महाविद्यालय धुळे। अॼु असीं चर्चा कंदासीं सिंधी ॾिण मां एकाणा मतिलबु नवरात्रनि जी। जीअं तव्हांखे ख़बर आहे कि सिंधी समाज में चङा ॾिण वॾे धूमधाम सां मल्हाया वेंदा आहिनि। तीअं ई असांजे समाज में हिकु ॾिणु आहे जेको शक्ति पूॼा जो ॾिणु आहे, मातृशक्ति जो ॾिणु आहे, उहो आहे एकाणा नवरात्र, जंहिंजी अॼु असीं चर्चा कंदासीं। सिंधी समाज जो हिकु ख़ासि ॾिणु एकाणा, जंहिंखे नवरात्र बि चयो वेंदो आहे, देवी माता जे पूॼण जो ॾिणु, दुर्गा माता शक्ति पूॼा जो ॾिणु। नवरात्र खे सिंधीअ में असीं एकाणा बि चवंदा आहियूं ऐं हिननि एकाणनि जी वॾी धाम धूम असांजे सिंधी समाज में हूंदी आहे। इहे एकाणा नवरात्र कीअं असीं मल्हाईंदा आहियूं ऐं इहे कॾहिं ईंदा आहिनि, अगरि इहो ॾिसूं त असीं ॾिसंदासीं असू महीने में एकाणा ईंदा आहिनि। असुअ जी साई पख खां वठी नई तिथीअ ताईं एकाणा हलंदा आहिनि। सिंधी समाज ऐं सिंधी समाज में एकाणा रखण जी ही पुराणी रीत आहे। सिंध खां वठी असीं एकाणा रखंदा आहियूं ऐं असांजे जेके वॾियूं या माताऊं आहिनि, ॾाॾियूं आहिनि, इन्हनि खे वॾी ॼाण आहे इन्हनि एकाणनि जी, ऐं हू पूरी निष्ठा ऐं आस्था सां एकाणनि जा विर्त ऐं एकाणनि जो जी पूॼा ही कंदा आहिनि। सिंधी समाज में देवीअ जो हिकु ख़ासि स्थानु आहे ऐं लॻभॻि हर घर में देवीअ जी नित नियम सां असीं पूॼा कंदा आहियूं। सिंधी समाज में हुनजी पूॼा थींदी आहे। पर एकाणनि में सिंधी समाज जो ख़ासि विश्वासु आहे, ख़ासि आस्था आहे। एकाणनि जे ॾींहंनि में लगातार 9 ॾींहंनि ताईं माता खे मञींदड़ पंहिंजे घरनि में माता खे स्थापित कंदा आहिनि ऐं स्थापित करण खां पोइ 9 ॾींहंनि ताईं माता जी पूॼा कंदा आहिनि। माता खे स्थापित करे 9 ॾींहंनि जी अखंड जोत ॿारींदा आहिनि। हीअ अखंड जोत मिटीअ जे ॾीए जी या मिटीअ जे बासण जी हूंदी आहे ऐं उन में ही जोत ॿारी वेंदी आहे, जोत खे प्रज्वलित कयो वेंदो आहे ऐं 9 ॾींहं ई हिन जोत जी पूॼा असांजा जेके समाज जा माण्हू आहिनि, जेके देवी जी पूॼा कंदा आहिनि या देवीअ खे स्थापित कंदा आहिनि, उहे 9 ई ॾींहं हिन अखंड जोत जी आराधना कंदा आहिनि, आस्था कंदा आहिनि ऐं हुनजी देखभाल कंदा आहिनि। एकाणनि में जिते माता जी स्थापना कई वेंदी आहे, हुन जॻह ते अचण वारा कौड़ो तेल खणी ईंदा आहिनि ऐं माता जी जोत में विझंदा आहिनि ऐं पंहिंजी जेकी बांस हूंदी आहे उहा बांस बि बासींदा आहिनि ऐं हिन जोत वटि या माता जी स्थापना वटि आयल जेके भक्तगण हूंदा आहिनि या जेके दर्शन करणु ईंदा आहिनि, उन्हनि खे कुंवर जो प्रसाद ॾियण जी परंपरा आहे। पोइ उहो प्रसाद सभिनी खे विरायो वेंदो आहे ऐं सिंधी समाज में माण्हू एकाणनि में देवीअ जी स्थापना जंहिं जॻह ते कंदा आहिनि या जंहिं जॻह ते देवी जी स्थापना थींदी आहे या देवीअ जे मंदरनि में सॼी राति माता जा गीत ॻाया वेंदा आहिनि ऐं गीत ॻाइण जी ही परंपरा ॾाढी झूनी आहे। भॼन भाव थींदो आहे ऐं माता खे प्रसन्न करण जा जेके भॼन हूंदा आहिनि उहे भॼन बि ॻाया वेंदा आहिनि ऐं गॾोगॾु मटको ऐं ढोल वॼाईंदा आहिनि। हीअ ख़ासि परंपरा असांजी सिंधी में आहे कि जॾहिं माता जी स्थापना थींदी आहे ऐं 9 ॾींहं उन माता जी स्थापना जी जॻह ते माता खे प्रसन्न करण लाइ जेकी आराधना थींदी आहे, जेके गीत ॻाया वेंदा आहिनि, जेके भॼन ॻाया वेंदा आहिनि, उन सां गॾोगॾु हिकु ख़ासि असांजे समाज में परंपरा आहे। उहा परंपरा आहे मटको ऐं ढोल वॼाइण जी ऐं ही नित नियम सां हर राति 9 ॾींहं ही ढोल ऐं मटको वॼायो वेंदो आहे। हिन असांजे समाज में विर्त कीअं रखियो वेंदो आहे या केरु रखंदा आहिनि, त उन में चऊं त असांजे समाज में हिन विर्त खे रखण लाइ का बि जंहिंखे चइबो आहे रोक न आहे। ही विर्त नंढो ॿार बि रखी सघंदो आहे, वॾा बि रखी सघंदा आहिनि, शादीशुदा बि रखी सघंदा आहिनि, कुंवारा बि रखी सघंदा आहिनि। जेके असांजे समाज में जंहिंखे दिलि चाहे असांजे माता जी हिन आराधना करण लाइ विर्त रखी सघंदा आहिनि। पर सिंधी समाज में जीअं त असीं ॼाणियूं, असांजे मातृशक्ति जेकी आहे उहे हर ॾिण में ॾाढी आस्था रखंदी आहे। त हीअ मातृशक्ति एकाणनि में ख़ासि करे एकाणनि खे ॾाढी मञता आहे। असांजी मातृशक्ति में हू चङो मञींदा आहिनि देवीअ खे ऐं देवीअ जे हिननि एकाणनि में त ॾाढी वॾी आस्था असांजे मातृशक्ति जी आहे। मातृशक्ति एकाणनि खां सवाइ
ॿी नित नियम सां असांजी देवीअ जी पूॼा या जंहिंखे दुर्गा माता जी पूॼा चऊं उहे कंदा आहिनि। छो जो असांजी माताऊं जीअं त असीं ॼाणियूं था की देवियुनि में विश्वास वधीक आहे। उन में पोइ दुर्गा माता चऊं, असीं शीतला माता चऊं, नंढी थदड़ी वॾी थदड़ी अव्हांखे ख़बर आहे असीं मल्हाईंदा आहियूं। ओढ़े ई नमूने दुर्गा माता जी पूॼा एकाणनि में थींदी आहे ऐं नित नियम सां असीं ॾिसूं त हर घर में दुर्गा माता जो जेको प्रतिमा आहे उहा प्रतिमा हूंदी आहे। ऐं एकाणनि में ख़ासि जंहिंखे चऊं असांजी मातृशक्ति हिननि एकाणनि में असांजी दुर्गा माता जी पूॼा कंदा आहिनि। एकाणनि में विर्त रखण वारियूं जेके आहिनि या जंहिंखे चऊं की एकाणनि में विर्त रखण वारियूं ॾींहं में हिकु दफ़ो पेट पट ते वेही करे खाधो खाईंदियूं आहिनि। ऐं हीउ खाधो तामसी न हूंदो आहे। अव्हांखे ॼाण हूंदी आहे अव्हांजे घर में अगरि असांजी मातृशक्ति पोइ उहा न्याणी हुजे, माता हुजे, नुंहुं हुजे या भाॼाई हुजे, जेके विर्त रखंदियूं आहिनि ख़ासि करे ॾींहं में हिकु दफ़ो रोटी खाईंदियूं आहिनि ऐं उहा बि पट ते वेही खाईंदियूं आहिनि। पट ते मतिलबु ज़मीन ते वेही खाईंदियूं आहिनि ऐं पूरी श्रद्धा सां उन रोटीअ खे खाईंदियूं आहिनि जीअं उन्हनि जो पूरो ॾींहुं जीअं चइजे उन्हनि खे बुख न लॻे। अहिड़ी तरह सां हिकु दफ़ो पेट भरे उहे रोटी खाईंदियूं आहिनि, बाक़ी सॼो ॾींहुं हू रोटी न खाईंदियूं आहिनि। जहिड़े नमूने असांजियूं माताऊं भेनरूं मातृशक्ति उपास रखंदियूं आहिनि, तहिड़े नमूने सिंधी समाज में एकाणनि जो विर्त रखण वारा जेके मर्द आहिनि उहे मर्द बि जंहिंखे चए जेकी हिननि ॾींहंनि में नवरात्रनि में जेके नवरात्रनि में विर्त रखंदा आहिनि उहे ॾाढ़ी मुछूं ऐं वार न लाराईंदा आहिनि ऐं हीअ पिणु ॾींहं में हिकु दफ़ो ई खाधो खाईंदा आहिनि। ऐं ख़ासि अगरि चऊं त हिन एकाणनि जे विर्त में या एकाणनि जो विर्त रखण वारा जेके बि आहिनि उहे ब्रह्मचार्य जो पालन कंदा आहिनि ऐं ब्रह्मचार्य जो पालन करण सां गॾोगॾु हिननि नवरात्रनि में तीवण, दारू या ॿी का बि नशे या काम क्रोध ऐं तामसीअ वारियूं शयूं खां ई परे रहंदा आहिनि। या जंहिंखे चइजे की इहो नियम ई आहे की उपासनि में विर्तनि में तीवण, दारू या जेकी बि असांजे शरीर खे क्रोध ॾे या असांजे शरीर में तामसी शक्तियूं पैदा करे अहिड़ियूं शयूं खाइणु वर्जिया आहिनि। इहो असांजो पारंपरिक नियम आहे ऐं एकाणनि में बि इहो नियम जो पालन कयो वेंदो आहे। हिकु ख़ासि ॻाल्हि आहे नवरात्रनि जी या एकाणनि जी ऐं उहा ॻाल्हि आहे असांजे सिंधी समाज जी। ऐं ख़ासि तौरु असीं ॾिसंदासीं असांजे समाज में सोनारा ऐं वाहा इहे ॿ जेके जातियूं आहिनि उहे ॿ जातियूं ख़ासि करे असांजे हिन दुर्गा माता जी पूॼा कंदियूं आहिनि या इन्हनि जी जंहिंखे चइजे की आराधना कंदियूं आहिनि। सोनारा ऐं वाह जेके आहिनि उहे माता जी जेके ख़ासि पूॼा कंदा आहिनि या ख़ासि भक्त इन जातीअ जा थींदा आहिनि। चवंदा आहिनि माता जी हूअं त असीं सभई पूॼा कंदा आहियूं, सिंधी समाज सॼो उनखे पुॼींदो आहे दुर्गा माता खे ऐं शक्ति जी पूॼा कंदो आहे, पर ख़ासि करे सिंधी सोनारा ऐं वाह जातीअ जा जेके माण्हू हूंदा आहिनि उहा एकाणा अचण खां पहिरीं ई शक्तिअ जी पूॼा करणु शुरू कंदा आहिनि। एकाणनि जी ऐं देवी माता जी पूॼा करणु शुरू कंदा आहिनि। सिंधी समाज में सभ खां वधीक माता खे अगरि को पूॼण वारो आहे त उहो सोनारा आहिनि। सोनारनि जे घर में अगरि असीं ॾिसंदासीं त हिननि जे दुकाननि में ऐं घरनि में माता जी स्थापना नीति नियम सां थियल हूंदी आहे। जनरली असीं ॾिसंदासीं त सिंधी समाज में हर घर में मंदरु ॾिसणु ईंदो आहे, हर घर में जंहिंखे चइजे की सभिनी भॻवाननि जी पूॼा कई वेंदी आहे। पर अगरि तव्हीं सोनारनि जे दुकान ते ॾिसंदा त हू ख़ासि तौर सां दुर्गा माता जी स्थापना उन्हनि जे दुकान में थियल हूंदी आहे। नित नियम सां उहे उनजी पूॼा बि कंदा आहिनि। ऐं सोनारा ख़ासि करे अगरि चऊं असीं त सोनारा को बि वापारु या शुभ कार्य कंदा आहिनि त हू पहिरीं माता खां आज्ञा वठी ई कंदा आहिनि। आज्ञा वठण खां सवाइ हू को बि शुभ कार्य या वापार जो कमु न कंदा आहिनि। ऐं सोनारनि जी सभ खां वधीक आस्था माता में आहे। जेके सिंधी सोनारा आहिनि उन्हनि सोनारनि जी आस्था ख़ासि करे माता में वधीक आहे। हू शक्ति पूॼा निरंतर नित नियम सां कंदा आहिनि। सोनारा वाह ऐं देवीअ जी पुॼारी जेके आहिनि उहे एकाणनि में चणा, जूअर, कणिक, जव ऐं ॿिया जेके बि उनखां अलावा साधन सामग्री आहे पूॼा जी उहा सभु साधन सामग्री हिकु साफ़ु सुथरे बासण में रखी करे देवीअ जी पूॼा कंदा आहिनि। ऐं ख़ासि तौरु हुननि जी पूॼा हूंदी आहे। उहे पंहिंजी माता खे हिन एकाणनि में प्रसन्न करण जी पूरी कोशिशि कंदा आहिनि। विर्त जी समाप्ति कीअं थींदी आहे? एकाणा ईंदा आहिनि, एकाणा वॾी धूमधाम सां मल्हाया वेंदा आहिनि। उनजा विर्त बि सभु रखंदा आहिनि, पर विर्त मोकिलाइण बि ज़रूरी हूंदा आहिनि। छो जो विर्त मोकिलाइण खां पोइ ई असीं वापसि पंहिंजे सांसारिक जीवन में अची सघंदा आहियूं।
न त असांखे ब्रह्मचर्य जो तेसिताईं पालन करिणो पवंदो आहे जेसिताईं असीं विर्त छोड़ींदासीं न या विर्तनि खे मोकिलाईंदासीं न। त विर्त जी समाप्ति कीअं थींदी आहे? विर्त रखण वारियूं जेके असां जीअं ॾिठोसीं कि असांजूं मातृशक्ति बि विर्त रखंदी आहिनि, त मर्द बि विर्त रखंदा आहिनि। त मातृशक्ति कीअं विर्त छोड़ींदी आहे? त उहा ईअं आहे कि विर्त रखण वारियूं मातृशक्ति विर्त मञण खां अॻु या विर्त मोकिलण खां पहिरीं हिकु ॾींहुं पहिरीं मिठियूं कोकियूं जंहिंखे रोट चइबो आहे, उहो रोट पचाए रखंदियूं आहिनि, हिकु ॾींहुं अॻु पचाए रखंदियूं आहिनि, जंहिंखे ॿिए ॾींहं ते पाण ऐं परिवार जे सभिनी भातियुनि खे खाराए करे हू विर्त छॾींदियूं आहिनि। इहो हिकु नमूनो आहे। ऐं उन खां अलावा ॿियो हिकु नमूनो आहे त के जेके मातृशक्ति आहिनि अष्टमीअ जे ॾींहुं नवनि न्याणियुनि खे घरु घुराए करे खाधो खाराईंदियूं आहिनि ऐं तंहिंखां पोइ देवीअ जे मंदर में वञी करे, माता जे मंदर में वञी करे देवीअ जो दर्शन कंदियूं आहिनि ऐं उते रोट या सीधो ॾेई करे प्रसाद वठी करे विर्त छोड़ींदियूं आहिनि। इहे ॿ तरीक़ा असांजे मातृशक्ति वटि आहिनि ही विर्त छोड़ण जा। उनखां अलावा असांजा जेके मर्द आहिनि उहे विर्त कीअं छोड़ींदा आहिनि, उन में असीं सोनारनि जो बि उल्लेख कयोसीं। सोनारनि में ख़ासि हीअ रीत आहे जेकी मां अव्हांखे ॿुधाए रहियो आहियां कि सिंधी समाज में जेके मर्द विर्त रखंदा आहिनि उहे विर्त छोड़ण खां अॻु जंहिं ॾींहुं विर्त मोकिलाइणो हूंदो आहे हुन खां हिकु ॾींहुं अॻु ट्रामे जे लोटे में या वॾे कटोरे में दारू विझी करे खुड या ख़ाली जॻह ते रखंदा आहिनि। वरी मां हिकु दफ़ो रिपीट कयां न, असांजे सिंधी समाज में जेके मर्द आहिनि उहे विर्त मोकिलाइण खां हिकु ॾींहुं अॻु ट्रामे जे लोटे में या वॾे कटोरे में दारू विझी करे खुड ते या ख़ाली जॻह ते रखंदा आहिनि ऐं पोइ उन दारूअ खे अष्टमीअ ॾींहुं विर्त तोड़ण खां पोइ, उन दारूअ खे अष्टमीअ ॾींहुं विर्त तोड़ण खां पोइ या विर्त मोकिलाइण खां पोइ हू दारू पीअंदा आहिनि ऐं उन सां गॾु तीवण मच्छी वग़ैरह खाइण जी परंपरा असांजे हिन समाज में आहे। ऐं हीअ परंपरा ख़ासि तौरु सोनारनि में या देवीअ खे पूॼण वारनि में ख़ासि तौरु आहे। उन्हनि में इहा ई प्रथा अॼु ताईं हलंदी आई आहे कि जेके सोनारा आहिनि या जेके देवीअ खे पूॼींदा आहिनि उहे ख़ासि करे हिन तरीक़े सां जेके इन्हनि विर्तनि खे आहिनि उहे छोड़ींदा आहिनि, उहे इन तरीक़े सां छोड़ींदा आहिनि। पर साधारण सामान्यपणे या जंहिंखे चइबो सादे नमूने अगरि ॻाल्हि कयूं त जीअं मां अव्हांखे पहिरियों ॿुधायो कि अष्टमीअ ॾींहुं न्याणियुनि खे घुराए करे घरु उन्हनि खे रोटी खाराए करे ही विर्त छोड़ण जी असां में परंपरा आहे। त हिन रीति सां असांजे समाज में ही एकाणा ईंदा आहिनि जिन जी वॾी मान्यता असांजे समाज में आहे ऐं हिन खे 9 ॾींहं पालन करण जी असांजे समाज में प्रथा आहे। हिन में ॿियो बि हिकु तरीक़ो आहे कि जेके 9 ॾींहं विर्त न रखंदा आहिनि उहे आख़िरी 3 ॾींहं या आख़िरी 5 ॾींहं या आख़िरी 1 ॾींहुं ही विर्त रखंदा आहिनि। जीअं त हुननि जूं आशूं जेके आहिनि उहे असांजी दुर्गा माता पूॼाईंदी आहे। ऐं ही हिकु नवरात्रा जेके हाणे अचण वारा आहिनि उन नवरात्रा जूं सभिनी खे शुभकामनाऊं आहिनि ऐं अव्हांखे ही वीडियो या हीअ ॼाण सुठी लॻी हुजे त हिन खे ज़रूरु लाइक कंदा, शेयर कंदा, सब्सक्राइब कंदा असांजे चैनल खे, इन खे सब्सक्राइब करणु न विसरंदा। ऐं वरी अव्हांखे हिकु नएं ॾिण सां गॾु मां वरी हिकु दफ़ो अव्हांजे साम्हूं ईंदुसि। तेसिताईं जय झूलेलाल, जय माता।